अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह एराफ। सूरह एराफ मक्की सूरत आहे। हिन सूरत में 24 रुकू 206 आयतूं आहिनि। हीअ सूरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत खां पहिरीं नाज़िल थी। एराफ चयो वेंदो आहे बुलंद जॻह खे। हिन सूरत जी आयत नंबर 46 में ज़िक्र आयो आहे त जन्नत ऐं दोज़ख जे विच में हिकिड़ी जॻह हूंदी जंहिं में माण्हुनि जा अमाल यानी नेकियूं ऐं बुरायूं ॿई बराबर थी वेंदियूं त अल्लाह ताला उन्हनि खे हिकु अहिड़ी जॻह ते रखंदो जंहिंखे एराफ चयो वेंदो आहे ऐं उन्हनि जो उहो वक़्तु गुज़ारण खां पोइ उन्हनि खे जन्नत में दाख़िल कयो वेंदो। एराफ उहा जॻह आहे जंहिं खां हिकु पासे जन्नती नज़र ईंदा ऐं हिकु पासे दोज़खी नज़र ईंदा। जेॾी महिल उन्हनि जी नज़र जन्नतिन ॾे पवंदी त चवंदा अगरि असांखे इहा जन्नत ॾीं हा त सुठो थी वञे हा, पर वरी जेॾी महिल उन्हनि जी दोज़खिन ॾे नज़र पवंदी त चवंदा त या अल्लाह तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो असांखे दोज़ख जे अज़ाब खां बचायो। हिन जे मज़ामीन ते गौर कजे त महसूस थिए थो त हिन जे ज़माने नुज़ूल तक़रीबन उहो ई आहे जेको सूरह अनाम जो आहे। हीअ ॻाल्हि त यकीन सां नथा चई सघूं त हीअ सूरत पहिरियां नाज़िल थी या सूरह अनाम, पर अंदाज़े सां साफ़ ज़ाहिर थिए पियो त उन ई दौर जी आहे। इन लाइ हिन खे सम्झण लाइ थोरी नज़र विझबी सूरह अनाम में काफ़ी थींदी जेको सूरह अनाम में लिखियो आहे। हिन सूरत जी माना ई दावत रिसालत आहे। सॼी सूरत जो मक़सद ई इहो आहे त सॼी उम्मत खे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करण जो हुकुम ॾिनो वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे त हीअ सूरत सही पढ़ण, सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।